अल्लाह पाक तव्हांखे ईअं मथे करे आणींदो जीअं गुलाब जो गुल खीर में तरी बीहंदो आहे, तव्हां सभिनी जे अॻियां ईअं तरी बीहंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम दोस्तों, हिकिड़ो नओं मौज़ू खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। दोस्तों, ज़िंदगी में हालात हिकु जहिड़ा न आहिनि हूंदा। कॾहिं असांजे फ़ाइदे में हूंदा आहिनि, कॾहिं असांजे नुक़सान में हूंदा आहिनि, ऐं कॾहिं असांखे ॾुख ॾेई वेंदा आहिनि, कॾहिं असांखे ख़ुशी ॾेई वेंदा आहिनि। पर जॾहिं ॾुख मिलंदो आहे त तक़रीबन असां परेशान बि थींदा आहियूं। अगरि तव्हांजी ज़िंदगी में को ॾुख अचे, परेशानी अचे, को वक़्तु अचे त तव्हां परेशान न थियो। उन हालात सां मुंहुं ॾियो, उन हालात सां विढ़ो। छो जो ॾुख, तकलीफ़ूं ऐं वक़्तु हालात जेको आहे त हमेशह बुर्दबार माण्हुनि जे हिसे में ईंदा आहिनि। तव्हां कॾहिं ॿुधो हूंदो त कंहिं कमज़ोर जे मथां को वक़्तु आयो हुजे, या कंहिं नालाइक जे मथां को वक़्तु आयो हुजे। कॾहिं बि न। अहिड़नि माण्हुनि जे हिसे में ॾुख ईंदा ई न आहिनि। ॾुख, ग़म, वक़्तु जेको हूंदो आहे उहो उन्हनि माण्हुनि जे हिसे में ईंदो आहे जेके उनखे सुठे नमूने सां निभाए सघंदा आहिनि। तव्हांजे ज़िंदगी में अगरि ॾुखियो वक़्तु अचे थो त तव्हां सम्झी वञो त अल्लाह पाक तव्हांखे बुर्दबार ठाहियो आहे। इन जे करे उहे ॾुख, तकलीफ़ूं या वक़्ती हालात जेके आहिनि उहे तव्हांजे हिसे में आया आहिनि। मुंहिंजो रब पाक ॼाणे थो त तव्हां हिनखे सुहिणे नमूने सां निभाए वेंदव। हिकिड़ो मिसाल नंढो तव्हांखे ॿुधायां थो। हिकिड़ो हमरा 1000 जो नोट खणी सभिनी माण्हुनि खे बीहारे चयईं त हीउ 1000 जो नोट कंहिंखे खपे। सभिनी हथु मथे कयो। हर कंहिं चयो त मूंखे खपे। वरी उन नोट खे खणी हीअं मेरो कयईं, गोल कयईंसि। अॻ में नओं नोट हुयो। वरी उनखे ठाहे गोल हीअं हथ सां उनखे चीपाटे वरी उनखे चयईं त हे नोट हाणे कंहिंखे खपे। सभिनी चयो असांखे खपे। सभिनी हथु मथे कयो। कंहिं बि माण्हू ईअं न चयो त हाणे नोट जी का अहमियत घटि थी आहे। नोट जी का अहमियत घटि न थी, उहो 1000 जो 1000 ई रहियो। वरी उन छा कयो जो हेठि मिटी में उछलाए उनखे पेरनि सां लताड़ियईं। वरी उन नोट खे खणी मथे हथु मथे कयईं त हीउ नोट हाणे कंहिंखे खपे। कंहिं बि माण्हूअ ईअं न चयो त मूंखे न खपे। सभिनी चयो असांखे खपे। माना नोट जी अहमियत अञा साॻी हुई। माना न 900 थिया, न 800 थिया, न मतिलबु मेरो थियो, पर उनजी अहमियत हिकिड़ी जॻह ते बीठल हुई। उहो 1000 जो 1000 हुयो। उन हमरा छा कयो, खीसे में पंहिंजो नोट विझी चयईं त मां ज़िंदगी में हिकिड़ो तव्हांखे वॾो सबक़ु ॾेई थो वञा। ॾिसो, नोट नओं हुयो, पोइ बि उनजी क़ीमत जेका आहे त थोरी बि न किरी। तव्हां सभिनी चयो असांखे खपे। वरी मां उनखे हथ सां गोल ठाहियो, उनखे मेरो कयो, उनखे माना चिॿो कयो, पर पोइ बि तव्हां चयो असांखे खपे। उनजी अहमियत अञा बि न किरी ऐं उहो 1000 जो 1000 रहियो। वरी मां उनखे पेरनि जे हेठां लताड़ियो मिटीअ में। वरी खणी तव्हांखे ॾेखारियुमि त वरी तव्हां चयो त असांखे खपे। माना नोट जी अहमियत अञा घटि न थी, छो जो उहो 1000 जो 1000 हुयो। ईअं न थियो जो उन मां 100 घटि थियो, 200 घटि थियो, 500 घटि थियो, या हीउ मार्केट में न हलंदो, पर उन नोट जी अहमियत हुई। ईअं ई दोस्तो, तव्हांजी ज़िंदगी में अगरि तव्हां कॾहिं मेरा थी था वञो, कॾहिं तव्हां निपुड़जी था वञो, कॾहिं तव्हांखे को पेरनि जे हेठां लताड़े थो, यकीन कयो अगरि तव्हां पुख़्ता आहियो त तव्हांजी अहमियत साॻी बीहंदी। वक़्तु तव्हां ते बुरो ईंदो, तव्हांखे वक़्ती तकलीफ़ बि अची वेंदी, पर तव्हांजी अहमियत उहा साॻी रहंदी अगरि तव्हां बुर्दबार आहियो, अगरि तव्हां पुख़्ता आहियो, दुनिया जे हालातनि सां विढ़ण जहिड़ा आहियो। अगरि विढ़ी नथा सघो, सब्र करे वञो। सब्र करण सां बि तव्हांजी अहमियत उहा साॻी रहंदी। जॾहिं तव्हां उन हालातनि मां निकिरी बीहंदव त यकीन कयो त जेके माण्हू चवंदा त हीअ हालात हिन जे मथां ॾुखियो अची वियो आहे, हीअ हिन मां न निकिरी सघंदो, जॾहिं तव्हां निकिरी वरी साॻे पंहिंजे पेरनि ते बीहंदव त यकीन कयो उहे माण्हू तव्हांजा आशिक़ थी पवंदा ऐं तव्हां खां उहो सबक़ु वठंदा। चवंदा त हीउ कहिड़े क़िस्म जो इंसानु आहे जो हिन वटि कुझु न हूंदे बि हीअ पंहिंजे पेरनि ते वरी बि बीहजी थो वञे ऐं हिन हालातनि में मुंहुं थो ॾेई वञे, या एॾा ख़तरनाक हालात हिन जे मथां अची विया आहिनि, वरी एॾो सब्र करे थो वञे। इहो सब्र ऐं हालातनि सां विढ़णु तव्हांजी अहमियत खे कॾहिं घटि न कंदा। उनजो शर्त इहो आहे त तव्हां पाण पंहिंजी अहमियत न किरायो। तव्हां मज़बूत लॻा बीठा हुजो। नथा विढ़ी सघो, को मसइलो कोन्हे। सब्र बि असांजे हिसे में आहे। अगरि असां विढ़ी नथा सघूं त सब्र कयूं।
अगर हालात असां वटि ॾुखिया था अची वञनि त असां सब्र कयूं, वक़्त जो इंतज़ारु कयूं। सियाणनि जो पहाको आहे त जहिड़े तरफ़ खां वाह घुले त मुंहुं बि उन तरफ़ कजे। असांखे अगरि ओलह मां हवा थी लॻे त असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजो सीनू खोले हवा वठंदा आहियूं त असांखे सुठे नमूने सां हवा लॻे। कहिड़े क़िस्म जा ज़िंदगी में तव्हां वटि हालात अचनि, कहिड़ा बि अचनि, तव्हांजी सोच खां बि मथे तव्हांजी ज़िंदगी में हालात अची था वञनि, ख़ुदा न करे, तव्हां सिर्फ़ु इहो कयो, अगरि जंग नथा करे सघो त सब्र कयो ऐं पंहिंजी अहमियत कॾहिं न किरायो। तव्हां उन नोट वांगुरु तव्हां केॾा बि मेरा थी वञो, तव्हां वटि चौंपल न हूंदी, तव्हां वटि कपिड़ो मेरो हूंदो, तव्हां कंहिं चङनि मठनि में वञण जहिड़ा न आहियो, सब्र कयो, पर तव्हां कंहिंजे अॻियां झुको न। ऐं अलाह पाक तव्हांखे ईअं मथे करे आणींदो जीअं गुलाब जो गुल खीर में तरी बीहंदो आहे, तव्हां सभिनी जे अॻियां ईअं तरी बीहंदव। इल्मु जेको आहे त विरहाइण सां वधंदो आहे। जेके बि पुराणे दौर जा मुफ़किर हुया, जेके बि अदीब हुया, दानिश्वर हुया, वॾा वॾा ॾाहा हुया, उन्हनि वटि जेको बि इल्मु हुयो उहो इल्मु पंहिंजो हलाईंदा आया। इल्मु विरहाइण सां वधंदो आहे। इन जे करे असां जेका शइ बि ॿाहिरों ॿुधूं था, पढ़ूं था, किथे उहो तव्हां ताईं पहुचायूं था त उहो तव्हांजे ज़हन में फिट थी बीहे ऐं तव्हां उन मां फ़ाइदो वठो। असां वटि हिकिड़ी शइ पहुती, असां तव्हां ताईं ट्रांसफ़र कई, तव्हां ताईं पहुती, तव्हां ॿिए ताईं ट्रांसफ़र कई। इल्मु वधंदो रहंदो, इल्मु खुटंदो न। तव्हां वटि का इल्मु पहुती, तव्हां उनखे पाण ताईं महदूद करे छॾियो त तव्हांजे इल्म में इज़ाफ़ो न थींदो। इल्मु विरहाइण जो मक़सदु इहो आहे त वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो, जेका पंहिंजी अहमियत जी ॻाल्हि आहे त उहो ॿियनि ताईं पहुचे। अगरि तव्हां मुंहिंजो वीडियो पहिरियों दफ़ो ॾिसी रहिया आहियो त मुंहिंजो फेसबुक पेज शहज़ाद उमरानी ऑफिशियल खे फॉलो कंदा त जीअं मुंहिंजो अपलोड थियल हर वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुची सघे। मूंखे कंहिं नए मौज़ू ताईं ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। सदाईं गॾु, साथ सलामत। अलाह निगहबान।